रज़ा सां पंहिंजी दुनिया में पंहिंजी फूह जवानी में पंहिंजे रब करीम सां वञी हाज़िर उन्हीं जी भेटा जे लाइ उन्हीं जे ईसाल सवाब जे लाइ उन्हीं खे यादगिरी करण जे लाइ सोना दी जलसो नातखानी जो काफिन जो मोहब्बत जो दोस्तन के गॾु करण जो उनजे भाइरनि सोणनि एहतमाम कयो आहे। रब्बुल आलमीन सदा इंशाअल्लाह क़बूल फरमाए महिरबानी सां खाई पी हलिया वेंदासीं नगर कंदासीं अगरचे इहो सवाब भी हुनखे मिले थो। ॿियो असांजे हथ में छा आहे सोना दुआ आहे उनखे यादि करणु आहे उन जे लाइ कुझु नंगर तयारु करणु आहे कुरान शरीफ़ जी तिलावत आहे। अल्लाह पाक इहो ई असांखे ॾिनो आहे जो करे हुनखे हवाले कयूं पंहिंजी दिलि खे तसलियूं ॾियूं था त इहो ख़ैर ज़रूरु हुनखे पचंदो हुन सां महिरबानी थींदी बहैसियत मुस्लमान मोमिन जे असांजो ईमान आहे जेको नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे उहो बरहक़ा सच आहे। यकीनन इहो सवाब उन्हनि खे पहुचे थो। वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाह ख़ैरन व आज़म अजरा जेको कुझु तव्हां उन्हनि जे लाइ कंदो इहो अल्लाह उन्हनि खे पहुचाईंदो उन्हनि जो अजुर उन्हनि जो महिरबानी उन्हनि खे ज़रूरु पहुचंदी। अल्लाह साईं शहीद जा दर्जात बुलंद फरमाए। अर्ज़ कयूं त लंगर पानी थींदा अल्लाह साईं क़बूल फरमाए। जो दोस्तनि खे दाग दिल ते लॻो जो अम्मा जीजल खे दाग दिल ते लॻो मरंदी घड़ी ताईं पंहिंजे बच्चे खे उहा विसारे न सघे। रब खां दुआ आहे त शल औलाद जो ॾुख कंहिंखे न ख़ुसूसन जवान औलाद इहा दिल खे एॾी तकलीफ़ पहुचे थी जो हे ज़िंदगी ज़हर थी वञे। जन बच्चन के अल्लाह हयाती दे उनके भाइरनि के अल्लाह हयाती पर मुझा सोना घर तो उजड़ी पियो न छत त रही पई न मुझा अल्लाह करे शल ये छतों तव्हां जूं असां जूं शल सदा दान गायब रहे मथी छाव रहे मालिक जो करम रहे या माता अल्लाह साईं मुझे भाइरनि खे सब्र ॾे मुंहिंजी अम्मा जीजल दाह कंदी रहिजी वई। फेसबुक ॾिसो था त हुन घोट खे कीअं कुही विधो ज़ालिम घड़ी हिकिड़ी हुनखे न छॾियऊं त तो पंहिंजी वञी माणे पंहिंजी ख़ुशी माणे कूंदर कुसी विया रस्तनि ते जवान शहीद थी विया दाद फरियाद कोई कोन्हे अल्लाह वटि सभु इहे भेणनि जूं दुआऊं इहे माइरनि जूं आहूं इहे भाइरनि जूं रड़ियूं अल्लाह वटि क़बूल थियनि थियूं। अगर हिते इंसाफ़ न आहे पर त हुन वटि त इंसाफ़ आहे। रब्बुल आलमीन उन्हनि घोटनि खे शल हूरनि सां लाम लहार अल्लाह उन्हनि जा उजड़ल घर शल आबाद फरमाए। रब्बुल आलमीन करे शल उन्हनि जे कब्रनि ते रब जी रहमत जो नूर वसे। अल्लाह पाक शल शान मुंहिंजी घर अम्मा जीजल खे शल सब्र जी तौफीक अता फरमाए। अल्लाह तव्हां खे खुश रखे दोस्तनि खे खुश रखे भाइरनि खे खुश असीं हिन सां अची दुख भाई थियो दिलासा ॾिनो गॾु वेठो पंहिंजे दोस्त खे सवेर हुन भेटा ॾिनी हुन यादि कयो इहो ई अखलाक रहंदो इहो ई किरदार रहंदो दुनिया में ॿियो आहे छा सोना मर्द माण्हू तुंहिंजूं तारीफ़ूं कनि मुंहिंजा जेकॾहिं मरे त माण्हू शुक्राना पढ़नि अल्हम्दुलिल्लाह हिक ॿिए खे मुबारक ॾियनि त जान छुटी नी ज़ालिम मां इहा कहिड़ी ज़िंदगी आहे। मौत त नीठ अचिणो आहे मुंहिंजा सोना जंहिंखे
जेको ॼमियो आहे इहो ज़रूर मरंदो थी बस उहो वण ई नाहे जंहिंखे हवा लोॾियो न हुजे उहो वण ई नाहे जंहिंखे हवा लोॾियो न हुजे अचो त मौत जी तयारी कयूं अचो त सुञ जी तयारी कयूं पैसनि ॾोकड़नि जी तयारियूं त सभु कोई में लॻो पियो आहे हलाल वजह जो रिज़्क़ शल अल्लाह सभु कंहिंखे नसीब मेहनत मज़दूरी जो रिज़्क़ शल अल्लाह सभु कंहिंखे नसीब पर मुंहिंजा सोना हो अहिड़ो जहान आहे जिथे पैसा न हलंदा जिथे सिफारिश न हलंदी सोना जिथे ज़ेवर न हलंदा सोन न हलंदो उते पंहिंजा अमल हलंदा जेकर तुंहिंजो अखलाक आहे जेकर तुंहिंजो सुहिणा अमल आहिनि इहे तोखे क़ब्र में क़यामत में कमु अचनि पंहिंजे जवानी जो क़दर कर सोना पंहिंजे हयाती जो क़दर कर ही जेका हयाती मिली आहे हिकु दफ़े ई अल्लाह पाक अता करे तो ॿीहर नथो जेके वया त वरी सोना उहे मोटिया ई कोन क़ब्र में न वरी हवाल ॿुधायूं था त हाणे ही हिते ही ॻाल्हि अथव सोना इहो कुझ ख़ुदा रखियो आहे इन्ही जे लाइ त इंसान तयारी यौम ला यनफउ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम उन जहारे ते इंसान छा कंदे जॾहिं न पुट कम ईंदई न मिट कम ईंदई न भाइर कम ईंदई न माल मिल्कियत कम ईंदई कम ईंदई त हे दिल कम ईंदई कल्ब कम ईंदी जंहिंमें अल्लाह अल्लाह जो ज़िक्र तोखे उहो कल्ब कम ईंदो जंहिंसां वलियनि जी सूरत तुंहिंजे सीने तोखे उहा दिल कम ईंदी जंहिंसां अंदरि दिलनि में मुर्शिद जी तोखे उहे कम ईंदा अलखिल्ला यौमइज़िन क़ुरान थो फरमाए त इहे दोस्तियूं उन ॼाणे छा कंदे अदूउन लिबअदिन लिबअद हिक ॿिए जा दुश्मन थी पवंदा क़यामत जहाड़े मुंहिंजा सोना कोई कंहिंखे न सुञाणंदो दोस्तियूं उहे कम वारियूं ठही जेके तुंहिंजे कंहिं वलीअ सां तुंहिंजो पाल लॻल आहे कंहिं सूफ़ी साफ़ सां मन साफ़ सां तुंहिंजो पाक दामन लॻल आहे सोना कंहिं फ़क़ीर जी मजलिस तोखे नसीब आहे कंहिं चङे जी महबूब जे महबत वारे सां उन्हीअ सां तुंहिंजी दामन तुंहिंजे हथ में आहे इहे दोस्तियूं हे फना न थींदियूं इहे दोस्तियूं तोखे क़ब्र में बि कम ईंदियूं त क़यामत में बि कम ईंदियूं दुनिया ते मगन न थी इंसान दुनिया ते मगरूर न थी तकब्बुर दुनिया ते तकब्बुर करण ख़ुदा खे नापसंद आहे कंध भर ऊंधे कंध निमरूद किरियो फिरौन किरियो हामान किरियो कारून किरियो जजा 40 खजाना कोठियूं खजाननि हीरनि जवाहरनि पर कम नाई सोना कम ईंदई त अध रात जो रड़ियूं कम ईंदई त क़ुरान जी तिलावत कम ईंदई कम ईंदई त निमाज़ूं कम ईंदई त सुहिणी अखलाक वारी किरदार वारी दोस्ती कम ईंदई शराबनि सां दोस्ती व्याजनि सां दोस्ती हराम खोरनि सां दोस्ती तोखे जेके टहक बंगलनि में आहिनि जेके टहक ऑफिसनि में आहिनि इहे कम न ईंदई इहे रड़ियूं घरनि में जेके कंदे जेके अल्लाह जे ख़ातिर इहे कम इहे कब्रूं त अगरि त सुञ में आहिनि सबको ॿाहिरि वञी थो रखे थोरा घर में केरु पूरींदो आहे अदा इहे सुञनि क़ब्रनि में जन रात जूं तिलावतूं कयूं जन अध रातनि जूं रड़ियूं कयूं उन्हनि जूं क़ब्रूं भरनि में बि बाज़ार गुलो गुलज़ार इहे कम कर दुनिया जी आख़िरत तोखे ख़बर नाहे त काॾे आहे ज़ालिम बादशाह काॾे विया मुंहिंजा सोना दुनिया फानी आहे दुनिया में कोई रहण वारो न आहे मोहम्मद अमीर हिकिड़ो न वियो आहे असां सभई इन्ही जे गॾु आहियूं सभु कंहिंजो वारो आहे सर जवानी अल्लाह जवाननि खे बख़्शे ॾे छल माउ पंहिंजी औलाद जो दुख न ॾिसे छल पीउ पंहिंजे पुट जो जनाज़ो न ॾिसे अल्लाह हू घोट छिकार मन जा घोट कुसी हुनजी भेण मुंहुं मथो बिटे कंहिंखे इन्ही जूं दाहूं केरु ॿुधे सोड़ा पुलिस न ॿुधो वॾेर न ॿुधो पर इन्ही जी दाह वाहिदुल क़हार जे कोर्ट में पहुती
rijodato Cristo